अची गडवे हुगादिया में दिसी जोड़ी जलन मानू अञा भी साड़ ॾियूं तने खे नथा जे के। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अब्बास गुल उडाणे जो वीडियो तव्हां ॾिठो। अब्बास गुल उडाणो माशाल्लाह बेहतरीन अदाकारा, पर इरशाद जगरानी वारा कम अब्बास गुल भी स्टार्ट किया आहिनि। ऐं जीअं इरशाद जगरानी कंदो हुयो, छोकिरियूं खणी घुमाईंदो हुयो, उन्हनि सां वीडियोज़ वग़ैरह ठाहींदो हुयो, लेकिन ही मां नथो चवां जेको इहो तव्हां वीडियो ॾिठो इहो फेसबुक ते वायरल थी रहियो आहे, टिकटॉक वारो, ऐं इन ते हर माण्हू इहो कमेंट करे रहियो आहे, छा अदा तव्हां बि अब्बास गुल उडाणे अब्बास गुल उडाणे खे चवनि था छा तव्हां बि इरशाद जगरानी वारा कमु कया आहिनि, ओड़ो हिसाब रखियो आहे। ऐं काफ़ी दोस्तनि जा फेसबुक ते इन वीडियो जे हेठां कमेंट आया आहिनि इन तरीक़े जा। इहो मां नथो चवां मतिलबु तव्हां मूं ते नाराज़ थियो, पर तव्हां वीडियो ॾिठो हूंदो तव्हांखे बि ईअं ज़रूरु महसूसु थियो हूंदो। बहरहाल अहिड़े वॾे अदाकार खे अहिड़ी शइ शोभा नथी ॾिए। बहरहाल इहे काफ़ी दोस्त उते फेसबुक जे हेठां लिखी रहिया हुया। इहो वीडियो असां तव्हां सां जेको यूट्यूब ते शेयर कयो आहे, वधीक तव्हां पंहिंजे कमेंट सेक्शन में लिखो त इहो वीडियो अब्बास गुल उडाणे जो छा मैसेज ॾेई रहियो आहे टिकटॉक वारो।